मुझा वालिद गिरामी खलीफा हुया, मुरीद हुया, कुतुब आलम हजरत पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैह जा लाड़काने वारा पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैह पंजी ज़बाने विलायत सा दरबार कटबार शरीफ वारन मशाइखन जी वाखाण ऐं तारीफ़ कंदा हुया। हिकड़ो वाक़ियो हजरत पीर मिठा सई जन बयान फरमायो त कटबार शरीफ वारा बुजुर्ग पंहिंजे चंद मुरीदन सां सफर में वञनि पिया, रस्ते में हुया, किथे नार हलियो पे, नार पानी जो नार समझो था न, नार हलंदो आ उन मां रींगट जो आवाज थींदो आ। वो आवाज जेॾीमहिल फ़कीरन ॿुधो, फ़कीर जेके मुरीद हज़रत कटवार रहमतुल्लाह अलैह वारनि सां गॾु हुया, उन रींगट जे आवाज ॿुधण सां उन्हनि खे जज़्बो थी वियो हलियो, वजब तारी थी वियो हलियो। हज़रत सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त कसाने के इज्जत परस्ती कुनंद बरावाज दोलाब मस्ती कुनंद, जंहिंजे दिलनि में अल्लाह जी मोहब्बत हूंदी आहे, रसूलुल्लाह जो इश्क हूंदो आहे, उहे नार जे रींगट जो आवाज़ ॿुधी पे वजब तारी थी वेंदो आहे, इश्क जी बाहि करम थी वेंदी आहे। ही उहा फैज़ वारी दरबार आहे, कटबार शरीफ वारा मशाइख जन दुनिया वारन के अल्लाह जी मोहब्बत सेखारी, रसूलुल्लाह जो इश्क सेखारियो, रब सां मिलण जूं राहूं सेखारियूं, मदीने वारे मीर जी ज़ियारत ऐं दीदार जा जलवा ॾेखारिया। अॼु उन पाक आस्ताने जे तरफ़ां हीअ जेका नूरानी महफ़िल थी रही आहे, जंहिंजो उन्वान आहे मक़ामे मुस्तफ़ा, मिठा सारी कायनात में पैगंबर आया, नबी आया, रसूल आया, अल्लाह जा महबूब पैगंबर दुनिया ते तशरीफ खणी आया, पर तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी सभिनी जो अॻवान सरवान ऐं काइद। कुरान तो फरमाए तिलकर रुsul फद्दलना बादहुम अला बाद, ये रसूल हैं जिनमें हिकड़न के ॿियनि ते अल्लाह फजीलत अता फरमाई आहे। मिनहुम मन कल्लम अल्लाह, उन्हनि नबियनि मां उन्हनि रसूलनि मां के रसूल हुया जिन सां अल्लाह कलाम कंदो, अल्लाह गुफ्तार कंदो हो, यानी हजरत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वञे अल्लाह जी ज़ात सां कलाम करे, रब सां बिल मुशाफा गुफ्तार हजरत मूसा कलीमुल्लाह करे। व रफ़अ बादहुम दरजात, ऐं इन्हनि सभिनी पैगंबरनि, सभिनी नबियनि, सभिनी रसूलनि मां उहो बि रसूल रब मोकिलियो जंहिंखे अल्लाह सभिनी जे मथां दर्जनि जी बुलंदी अता फरमाई। बिला शक बिला शुबा असां सुन्नियुनि जो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त हर ई नबी पैगंबर इज्जत वारा अज़मत वारा। याद रखो मुसलमानो, कंहिं बि नबीअ में को ऐब कढे, मन आब नबीयन फ़क़द कफ़र, कंहिं बि नबीअ मां को ऐब कढे उन वक़्तु उहो काफ़िर थी वेंदो, दीन खां ख़ारिज थी वेंदो। जेतिरा बि नबी आया कंहिं नबीअ में ऐब न आहे, हर नबी इज्जत वारो अज़मत वारो शान वारो बणिजी आयो, पर तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी सभिनी नबीअनि जो इमाम बणिजी आयो। मदीने वाले साईं गुफ्तार करे तो मुस्तफा जी गुफ्तार बेमिसाल, हले तो रफ्तार बेमिसाल, हुजूर जो हुस्न बेमिसाल, हुजूर जो इल्म लाजवाल, दिल पर नबी जेको बदन ते कपड़ो पाए वो कपड़ो बेमिसाल, मुस्तफा जो शहर शहरन में बेमिसाल, मुस्तफा करीम जी बोली सभिनी बोलियुनि में बेमिसाल, मुस्तफा जो ज़मानो सभिनी ज़माननि जो सरदार, मदीने वाले जो शहर सभिनी शहरनि जो सरदार। कोई मिसल नहीं ढोलन दी जी, हजरत पीर मेर अली साईं तो फरमाए कोई मिसल नहीं ढोलन दी, चुप
कर मेरे अली इत जा नहीं बोलन दी। सुभान अल्लाह। मदीने वालों साईं रब खेन इल्म हुओ ॾिनो जो सारी कायनात जा इल्म सारे अजन पोयन जा हे पैगंबरन जा इल्म दाना दानिश्वर प्रोफेसर डॉक्टर उन्हनि सभिनी जा इल्म कढ करे हिक जाइ ते जमा कजनि मुस्तफा जे इल्म जे अॻियां ईअं हिन जीअं समुंड मझां झिरकी चुंब भरींदी। सुभान अल्लाह। समुंड मझां अगर झिरकी चुंब भरे ॿुधायो त झिरकीअ जी चुंब में केतिरो पाणी ईंदो? छा पंहिंजे झिरकी चुंब में समाए सघंदी? अॻियनि पोयनि जा हड़ई इल्म इहे झिरकीअ जे चुंब वारे ॿिनि कतरनि वांगुरु आहिनि। मुस्तफा करीम जो इल्म अथाह बेपयान समुंड वांगुरु। मुस्तफा जो हुस्न जमाल सारी दुनिया जे हसीननि जा हुस्न गॾु कजनि सारे जमाल कठे कजनि पर मुंहिंजे लजपाल नबी जो हुस्न सभिनी खां मथे। हता त दुनिया में हुस्न मशहूर आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो। जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ॾुकार पियो मिस्र जा माण्हू बुखारा उञारा हज़रत यूसुफ जे अॻियां ईंदा हुआ दीदार यूसुफ अलैहिस्सलाम जो कंदा उन्हनि जी बुख बि लही वेंदी उञ बि लही वेंदी। पर उलमा लिखियो आहे शमाइल वारनि लिखियो आहे त हज़रत यूसुफ जो हुस्न ऐं जमाल हुस्न सबीह हुयो ऐं मोहम्मद मुस्तफा जो हुस्न हुस्न मली हुयो। हुस्न सबीह छाखे सरबो आहे? हिकिड़ो भेरो ॾिसो ॿ भेरा ॾिसो टे भेरा ॾिसो दिलि भरिजी वञे ड्राओ थी वञे ॾिसण सां दिलि सैर थी वञे दिलि भरपूर थी वञे। पर हुस्न मली उनखे सरबो आहे ॾिसंदा वञो उञ वधंदी वञे ॾिसंदा वञो तड़प वधंदी वञे जीअं जीअं ॾिसो तीअं तीअं इश्क वधंदो वञे। जंहिंजे ॾिसण मां दिलि न भरिजे जंहिंजे ॾिसण मां अख न भरिजे उहो हुस्न मली जेकॾहिं मिलियो त तुंहिंजे मुंहिंजे नबी मदीने वारे साईं खे। सुभान अल्लाह। जेकॾहिं मुस्तफा जे बदन पाक जी सिरापा अक़दस जी ॻाल्हि कजे त मुंहिंजे आका जे वजूद जो दुनिया में के सायो न ॾिठो पाछो न पियो। छो पाछो छो न पियो? हेॾो वॾो इज्तिमा आहे माशाअल्लाह हज़ारे माण्हू मौजूद आहिनि पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾेखारियो जंहिंजो वजूद बिना पाछे जे हुजे कोन नज़र ईंदो। दुनिया ॻोल्हे ॾिसो रुॻे सोबतपुर छा सॼो बलोचिस्तान सॼो पाकिस्तान सॼी दुनिया घुमो को बि साये खां सवाइ तव्हांखे बदन नज़र न ईंदो पर जे इहो बदन आहे त तुंहिंजे मुंहिंजे नबी मिठे मोहम्मद सुभान अल्लाह। भला हिकिड़ो दिलि में सवाल पैदा थींदो ज़हन में सवाल ख़लश पैदा थींदी हुज़ूर जो पाछो छो न पैदा थियो? सॼी दुनिया वारनि जो पाछो हता कि पैगंबरनि जा नबीअनि जा बि पाछा हुया। हज़रत मूसा जो पाछो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पाछो हज़रत दाऊद जो सायो हुयो हज़रत इब्राहिम जद्दुल अंबिया उनजो बि सायो हुयो पर मदीने वारे जो सायो छो न थियो? इन में कुझु राज़ आहिनि। सुभान अल्लाह। साईं किबला साहबजादा साहब जन बयान पे फरमायो त मदीने वारे जो वजूद नूर अल्लाह जे नूर मां ख़लक़ियल नूर आहे। पोइ मिठा नूर माना रोशनी नूर माना चिटाई ऐं पाछो हूंदो आहे कारो। ॻाल्हायो पाछे जो रंग हाणे नूर वारे सां गॾु पोयों कारी शइ हले या ठहे थी जी? अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी कारी शइ कारो पाछो मुस्तफा करीम जे नूर वारे बदन जे पुठियां इहा कारी शइ ठहे ई नथी इन जे करे रब ख़लक़ियो। वरी मिठा सिज या चंड या बत्ती बिजली
पाछे के घटाईंदी पाए वधाईंदी पाए। मसलन सुबह जे वक्त में सिजो बुलंदो आ, पाछो ओला ते हूंदो आ, पाछो तवील डिघो, पर जीअं सिज मथे चढ़ंदो ईंदो पाछो घटबो वेंदो, सायो घटबो वेंदो। सिज मंझंदि टाक ते अची वञे पाछो पेरनि में अची गायब थी वेंदो। वरी जीअं सिज लड़ंदो त पाछो वरी ओभर ॾे वधणु शुरू कंदो, वधंदो वेंदो। जीअं जीअं सिज ढलंदो वेंदो तीअं तीअं पाछो वधंदो वेंदो। मिठा सिज आहे पाछे खे घटाए थो वधाए थो। अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी। सिज केरु थींदो आहे मोहम्मद मीर जे पाछे खे घटाए या वधाए। मुस्तफा जो शान उहो जेको अल्लाह ख़ुदि पालाई अल्लाह करे छॾियो। अहिड़ी शइ न खपे, अहिड़ो पाछो न खपे। ही अल्लाह जी मोहब्बत जी तकाज़ा हुई। रब जी ज़ात जेका मदीने वारे साईं सां मोहब्बत रखंदी आहे, उन मोहब्बत जी तकाज़ा हुई त सिज खे मजाल नाहे जो मुस्तफा जे साये खे घटाए। ऐं ॾिसो ॿ माण्हू बीठा हुजनि, ॿिन्ही जो पाछो जुदा हूंदो। हे असलम आहे, हे अकरम आहे, हुन जो पाछो जुदा। असलम जो पाछो जुदा, अकरम जो पाछो जुदा। पर इहे पाछा गॾिबे वेझा थींदा वञनि, वेझा थींदा, आमो साम्हूं अची वञनि, पोयों पाछो हिकिड़ो नज़र ईंदो। पोयों ॿ पाछा नज़र न ईंदा, हिकिड़ो पाछो नज़र ईंदो। हाणे जेकॾहिं महबूब जी ज़ात काइनात में बेमिसल आहे, हुज़ूर जहिड़ो को आहे ई कोन, त पोइ हुज़ूर जे पाछे जहिड़ो कंहिंजो पाछो कीअं हुजे? हुज़ूर जे पाछे सां को ॿियो पाछो सम कीअं थी वञे? हिकिड़ो पाछो नज़र अचे। इहा ॻाल्हि अल्लाह जी ख़ैरत खे गवारा न हुई। मुस्तफा जो रब पाछो ई न ठाहियो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो, सही मुस्लिम में हदीस आहे, मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत आहे, मुंहिंजे आका फरमायो त हर नबीअ खे रब हिकिड़ी दुआ ॾिनी आहे। हूअं त नबीअनि जूं हड़ई दुआऊं मक़बूल आहिनि, पर हिकिड़ी ख़ासि दुआ हर पैगंबर खे रब ॾिनी। ऐं हर नबीअ पंहिंजी दुआ दुनिया में घुरी छॾी। हज़रत नूह जी क़ौम वारनि जॾहिं घणो तंग कयो न, 950 साल अल्लाह जे नबीअ तबलीग कई, न मुड़िया। सिर्फ़ 40 माण्हू मुसलमान थिया। ऐं नबीअ खे जो कावड़ आई त हीअं दुआ घुरी, रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा। मौला हिन रोए ज़मीन ते काफ़रनि जो हिकिड़ो बि ॻोठ न छॾिजा, सभिनी खे तबाह कर। वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा। हिननि जा बच्चा जेके ॼमंदा उहे बि काफ़िर हूंदा, उहे बि नाफ़रमान हूंदा। हिननि जा बच्चा नस्ल बि ख़तम कर, बसि नस्ल उहे बचंदा जेके ॿेड़ीअ में मूं सां गॾु हूंदा। हे जेकी असां वेठा आहियूं न, इहे उन्हनि 40 जे नस्ल में जऊं आहियूं जेके नूह सां गॾु ॿेड़ीअ में हुआ। हज़रत नूह जी दुआ सां कुर्रे अर्द तबाह बर्बाद थी वई, हिकिड़ो बि इंसान बाक़ी न बचो। नबीअ पंहिंजी दुआ हिते घुरी छॾी, इब्राहिम पंहिंजी दुआ घुरी छॾी, हज़रत मूसा पंहिंजी दुआ घुरी छॾी, हज़रत ईसा पंहिंजी उहा ख़ासि दुआ घुरी छॾी। साईं फरमाए, इन्नी इख्तबअत दुआई ले उम्मती यौमल क़ियामह। मां पंहिंजी दुआ रिजर्व में रखी छॾी आहे, मां पंहिंजी दुआ लिकाए रखी आहे। मूं उहा दुआ न घुरी आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं मुंहिंजा उम्मती ग़मज़दा उथंदा, ॾुखारा ऐं परेशान हूंदा, वाहिदुल क़हार जी कोरट लॻंदी, इंसान परेशानी में मुब्तला हूंदा, यार यार जो अॻियार बणिजी वेंदो, भाउ भाउ खां धार बणिजी वेंदो, को कंहिंजो पुरसाने हाल न हूंदो। सरकार फरमायो, जॾहिं उहो ॾिहाड़ो ईंदो जंहिं ॾिहाड़े ते को कंहिंजी मदद करण वारो न हूंदो, को कंहिंजी रेड़ दाह ॿुधण वारो न हूंदो, उन ॾिहाड़े ते मां मोहम्मद उहा पंहिंजी दुआ घुरी पंहिंजे गुनहगार उम्मतुनि खे छॾाए जन्नत ॾिनी।
सुभान अल्लाह। जीअं मदीने वारे साईं पंहिंजी ख़ासि दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ लिकाए रखी, तीअं मुस्तफ़ा करीम पंहिंजो सायो बि क़यामत जे ॾियारे जे लाइ लिकाए रखी। कीअं? जॾहिं महशर जो मैदान थींदो, लवाउल हम्द यौम ज़िंदगी, हम्द जो झंडो सरकार जे हथ में हूंदो। साईं फरमायो त जेको मुंहिंजे झंडे जे छांव में आयो, मुंहिंजे शफ़ाअत जो हक़दार थी वेंदो, जन्नत जो हक़दार करार ॾिनो वेंदो। उन ॾियारे मुस्तफ़ा करीम जे लवाउल हम्द जो उहो सायो ज़ाहिर थींदो, जे साये जे सदके ही गुनहगार उम्मत छुटी जन्नत जी हक़दार बणी। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे, हिकिड़े ॾींहुं सोना हबीब जलवकर हुया, सोना नबी तशरीफ फरमा हुया। जिब्रील आयो, अर्ज कई या रसूल अल्लाह, अल्लाह अवां खे इख्तियार ॾिनो आहे ॿिन ॻाल्हियुनि मां हिकु ॻाल्हि, ॿिन ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि क़बूल फरमायो। साईं फरमायो जिब्रील कहिड़ो इख्तियार? अर्ज कई या रसूल अल्लाह, अल्लाह अवां खे ही इख्तियार ॾिनो आहे त तव्हांजी अधु उम्मत जन्नत में वेंदी। हिकिड़ो इहा ॻाल्हि क़बूल कयो, या तव्हां शफ़ाअत क़बूल कयो। शफ़ाअत खपे या अधु उम्मत खपे? असां त चवंदासीं अधु छुटी वञनि बिना हिसाब जे, इहा वॾी ॻाल्हि आहे। पर न, मदीने वारे साईं फरमायो त जिब्रील मूंखे अधु उम्मत जन्नत में वञण न खपे, मूंखे शफ़ाअत जो ऑर्डर खपे। ए जिब्रील, माण्हू सम्झंदा त मुंहिंजी शफ़ाअत नेकोकार आबिद सालिह दुर्वेश सूफ़ियुनि आबिदनि ज़ाहिदनि लाइ हूंदी, पर मां मुहम्मद जो ऐलान कयां त मुंहिंजी शफ़ाअत लिल मुतलम्मिज़ून अल ख़त्ताऊन, गदला ऐं गुनहगार मुंहिंजा उम्मती क़यामत में उन्हनि जी शफ़ाअत करे छॾाए जन्नत ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ बेटा, उन नबी जो शान आ, मुंहिंजे आका जो मर्तबो आ। इमाम हाकिम शहीद अल मुस्तदरक में रिवायत आंदी आ, साईं फरमाता सय्यदुल अंबिया खमसतुन नबीयन, 1.25 लाख नबीयन जा सरदार 5 नबी आहिनि। 5 पैगंबरनि खे अल्लाह सभिनी पैगंबरनि जे मथां वधीक शरफ़ ऐं इज़त ॾिनी आहे। नूहुन व इब्राहिम व मूसा व ईसा व मुहम्मद। हजरत नूह, हजरत मूसा इब्राहिम, हजरत मूसा, हजरत ईसा ऐं मुहम्मद करीम, ये 5 हड़नी नबीयनि में सभिनी खां वधीक इज़त अज़मत शान वारा मकाम वारा आहिनि। साईं फरमायो त वरी इन्हनि 5 मंझां अल्लाह मूंखे चूंडियो आहे, इन्हनि 5 जो ऐं 1.25 लाख हड़नी जो सरदार आया त मां मुहम्मद। हिया मुझे आका जो मकाम, हिया मुझे सोने नबी जो शान, जो 1.25 लाख नबी अभी मुझे हबीब जे लवाउल हम्द जे छां गोलींदा। सोनो नबी सभिनी जो सरवान, अदवान ऐं हड़नी जो कायद ऐं रहबर हूंदो। बेटा पोइ ॿुधायो, अहिड़े नबी जा असां उम्मती थियासीं, अहिड़े महबूब जी ग़ुलामी में आयासीं। इहो अल्लाह जो एहसान आहे या न? रब जो थोरो आहे या न? पोइ जे हेॾो अल्लाह असां ते एहसान कयो आहे त असांजे मथां बि को हक़ आहे या न? असांजे मथां बि का ज़िम्मेदारी आहे या न? दोस्तो भाइरो, जॾहिं अल्लाह असां ते महबूब जी ज़ात जे ज़रिए इनाम ऐं इकराम फरमायो, असांखे महबूब जी उम्मत में शामिल फरमायो, हाणे असांजो हक़ आहे उन नबी जी इताअत कयूं, उन नबी जी ग़ुलामी कयूं, उन नबी जी फर्मा बरदारी कयूं, जेको हुक्म हबीब जो मिलंदो वञे उन ते अमल कंदा वञो। छा मुस्तफ़ा जे उम्मती खे इहा ॻाल्हि ठहे थी मुसलमाननि जा रत हारे, खून हारे, कत्ल करे
खून रेज़ी करे, शराब पिए, नशो करे, बेहयाई जा कम करे, मुस्तफा जे गुलामन के या गाल न ठहंदी आ। साईं फरमायो जेको केते ओलारे, बंदूक ओलारे, कुहारी ओलारे, हिकड़ो मरी पियो, साईं फरमायो ॿई जहन्नम में वेंदा। असाबन जो सही ही त कातिल हुयो, फमा बालुल मक़तूल, मक़तूल छो, वो त मरी वियो, वो त क़त्ल थी वियो, उहो छो दोज़ख में वेंदो। साईं फरमायो त उन्हें भी त तलवार सिधी कई, हे कातिल आ, पर हो अज़्म क़त्ल रखे पियो, क़त्ल जो इरादो रखे पियो, इहो भी जहन्नम में। ऐं क़यामत जे ॾिहाड़े में सब खां पहिरीं अल्लाह वटि जेको केस हलंदो उहो खून जो केस हूंदो। जंहिंखे क़त्ल कयो वियो, बेगुनाह जंहिंखे मारियो वियो, इहो मक़तूल ई ईंदो, उनजो सिर उनजे तरी ते हूंदो, उन मां रत ॻड़ंदो, उन मां रत टिमंदो पियो। वाहिदुल कहार जे अॻियां बीही रोई चवंदो मौला मुंहिंजे कातिल खां पुछ त मूंखे छो मारियो हुई। अॼु खून रेज़ी आम थी वई आहे, कारोकारी जे नाले ते, इज्जत ऐं गैरत जे नाले ते बेगुनाह नियणनि खे शूट करे मारे था छॾनि। याद रखो मुसलमानो, शरीयत में इहे इजाज़त न आहे। जे नबी जो असां कलमो पढ़ियो आहे, उन नबी असांखे इहे न सेखारियो आहे। नबी सेखारियो आहे त हिक ॿिए में मुहबत रखो, शफ़क़त रखो, प्यार रखो। साईं फरमायो त जेकॾहिं ॿ मुसलमान नाराज़ थी पवनि, टे ॾींहं पाण में नथा ॻाल्हाइनि, उन्हनि जी का इबादत कननि खां मथे नथी चढ़े। भली नमाज़ पढ़नि, भली हज ते वञे, भली उमरा करे, भली काबे जा तवाफ़ करे, मुसलमान खे रंजाए आयो आहे, ॻाल्हि ॿोल सलाम कलाम बंद आहे, इन जी का इबादत कननि खां मथे नथी चढ़े। ऐं इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जो अॻ में वञी सलाम करे। नारो तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत। साईं फरमाइनि था त मुसलमान पाण में तकरार थी पियो, वेड़ थी पई, पाण में नथा ठहनि, टियों उथे उन्हनि खे परचाए, पोइ उन परचाइण जे लाइ उनखे अगरि कूड़ ॻाल्हाइणो पए न, इहो कूड़ इबादत में। हालांकि कूड़े ते अल्लाह जी लानत आहे, कूड़ खां क़ुरान मनो कई आहे, कूड़ खां मदीने वारे साईं मनो कई आहे, पर ॿिन विढ़यनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए, लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैन अन्नास, ॿिन विढ़यनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए तो इहो कूड़ न आहे, इहो कूड़ बि अजर आहे, सवाब आहे, इबादत में शामिल आहे। साईं फरमायो इन विढ़यनि जे विच में को सुलियो करे, उनखे अल्लाह 20 हजनि जा सवाब, घणा सवाब थो ॾिए, 20 हजनि जा सवाब थो ॾिए। ओ मिठा, जे नबी जो असां कलमो था पढ़ूं, उन नबी असांखे सेखारियो आहे यतीम बच्चनि जो ख्याल कयो, बेवा औरतुनि जो ख्याल कयो, मिस्कीननि ग़रीबनि खां नफ़रत न कयो। हा, अल्लाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे, कुर्सी ॾिनी आहे, इक़्तिदार ॾिनो आहे, तव्हांखे वर्दी ॾिनी आहे, त तव्हां वर्दी जे ज़ोर ते मिस्कीननि सां ज़ुल्म न कयो, ग़रीबनि जा हक़ न खाओ, कंहिंजो खून न हारियो। रब फरमायो त ज़ालिम माण्हू जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा, उन्हनि जा मुंहं कारा थियल हूंदा, शिकिलियूं कारियूं थियल हूंदियूं, दुनिया ॾिसी चवंदी ही ज़ालिम अची रहिया आहिनि। ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामा, ज़ुल्म क़यामत जे ॾियारे अंधारो हूंदो उन जे चेहरे ते। मज़लूम खे रब फरमाईंदो हेॾे आ, मज़लूम तुंहिंजो साथी मां आहियां। ज़ालिम जा घणा साथी हुया, ज़ालिम खे सपोर्ट करण वारा हज़ारे हुया, मज़लूम तुंहिंजो मददगार मां अल्लाह। सुभान अल्लाह। साईं मुंहिंजा सोना हबीब मेराज ते था वञनि पिया, बुराक जी सवारी आहे, त हिकिड़ी शइ बुराक खां बि तिखी मथे गुज़री वई। असाबन पुछो यार, हुजूर जन पुछो या जिब्रील मा हाज़ा, ए जिब्रील ही छा हुई जेका तकड़ी शइ गुज़री वई? या रसूल अल्लाह, या मज़लूम जी दाह हुई जेका अर्श ते हली वई। इन जी रफ़्तार बुराक खां बि तिखी आहे, या मज़लूम जी दाह। ओ वेठा उन माण्हू जी आह खां ॾिजो, उन माण्हू जी दाह खां ॾिजो जंहिंजो अल्लाह
सां सवा ॿियो केरु न आहे। कंहिंजो सपोर्ट में वॾेरो आहे, कंहिंजो सूबेदार आहे, कंहिंजो MP आहे, कंहिंजो MLA, पर हिकिड़ो ग़रीब मेरड़नि कपिड़नि वारो, छिनल फाटल कपिड़नि वारो ग़रीब राहत आहे, जंहिंजो अल्लाह जी ज़ात खां सवा ॿियो को ॿुधण वारो, दाद रसी करण वारो न आहे। उनजी आह खां ॾिजो। बादशाह ज़ालिम महल ठहरायो, महल ठही तयार थियो, पंहिंजे नौकरनि मुशीरनि वज़ीरनि सूधो महल घुमण जे लाइ, मुआइनो करण जे लाइ आयो। ॾिठई त महल जे अॻियों दरवाज़े ते कखाई झूपड़ी ठही पई आहे। पुछा कया भाई ही झूपड़ी कंहिंजी आहे? चईं हिकिड़ी ॿुढड़ी कुराड़ी औरत आहे, ॾींहं जो पिन दिया शहर में गदाई सफ़ाई कंदी आहे, राति जो अचे इन झूपड़ी में रहंदी आहे। ई कुराड़ी जो अछो आहे, उन कुराड़ी ॿुढड़ी जो घरड़ो आहे। बादशाह जो हेॾो महल सुहिणो, उनजे अॻियां इहा कखाई झूपड़ी ठहे नथी, ड्राहियो, मैदान साफ़ कयो। हुकुम बादशाह जो मिलियो, झूपड़ी ड्रही वई, मैदान साफ़ थी वियो। जेॾीमहिल शाम थी, उहा ॿुढड़ी, उहा कुराड़ी ज़ईफ़ा औरत लिंग ॾकनि पिया आई, ॾिठई त मैदान साफ़ आहे, अझो नज़र न आयो। पुछा कई अबा हे मुंहिंजो अझो काॾे वियो, मुंहिंजो घरड़ो काॾे वियो? माण्हुनि चयो मां अॼु बादशाह आयो आहे महल घुमण जे लाइ। बादशाह चयो त हिन झुगे मुंहिंजे महल जी रौनक विञाए छॾी आहे। बादशाह हुकुम ॾिनो तुंहिंजो झुगो उन्हनि नौकरनि ठातो आहे। ओॾी महिल ग़रीब जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, ईअं मथे निहारे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चए थी मुंहिंजा मौला मां कोन हुयुसि, तूं काॾे वियो आहीं? मुझा मालिक मां कोन हुयुसि, तूं केॾां वियो आहीं? मुंहिंजा मौला ही बादशाह मुखो ॾाढो आहे, मुखां वधीक ताक़त वारो, पर तोखां ॾाढो न आहे। हिन ग़रीब अखियुनि में लुड़क हारिया, अल्लाह जी ज़ात जो कहर ऐं जलाल जोश में आयो। हुकुम जो मलाइको इन ज़ालिम बादशाह खे महल सूधो ज़मीन में गर्क कयो, जेके ॿुढड़ीअ ते बाझ न आई। वदा ये बादशाही अल्लाह जी आ, हुकूमत मुझे रब जी आ। हिन धरती ते वला तमश फिल अर्द मरहा, जमीन ते अकड़ जी न हलो, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंजा हक़ न खाओ, कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कयो। धरती ते अल्लाह जे बाननि सां रहम ऐं तरस सां, मोहब्बत ऐं प्यार सां पेश अचो। अल्लाह उन्हनि माण्हुनि सां ख़ुशि थी वियो। बेटा जे सोने नबी जो सच्चो आशिक आहीं, अॼु मकाम मुस्तफ़ा जे हिन सोने जलसे में ऐलान कर त अॼु खां पोइ बाक़ी ज़िंदगी मुस्तफ़ा जे ग़ुलामी। ओ मिठा मूंखे हिकिड़े वाक़िए बयान करण जे लाइ फरमाइश थी आहे। पीउ मां जी इज़त कयो, पीउ मां जो अदब कयो, पीउ मां तव्हां वटि महिमान आहिनि, उन्हनि जो ख़्याल कयो। ख़ुदा ॼाणे पीउ जे चेहरे खे ॾिसी त हज जो सवाबु आहे, अमड़ जे चेहरे जी ज़ियारत करी हज जो सवाबु आहे। पर अॼु दौर उल्टो अची वियो आहे, माण्हू ज़ाल खे तरजीह ॾियनि था, अमड़ जो ख़्याल नथा कनि। हिकिड़ी औरत हुई नौजवान, शादी थी, पुटड़ो ॼाओसि, बच्चो ॼाओ, मुड़ुस गुज़ारे वियो। घर वारनि चयो त ॿी शादी कर, नौजवान आई, चई मां ॿी शादी कंदसि त मुंहिंजो बच्चो रुली वेंदो, मुंहिंजो हे पुटड़ो रुली वेंदो। ॿी शादी न कयईं, बच्चे खे पालींदी रही, निपाईंदी रही। जॾहिं बच्चो जवान थियो, दुआ थी घुरे मौला मुंहिंजे बच्चे जी शादी थिए, इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसे। अमड़ जी दुआ अघाणी, पुट जी शादी थी, नो घर में आई। कुछ ॾींहं गुज़रिया त ससु नुंहुं जो झेड़ो शुरू थी वियो, घर में अणबड़ थी वई। हाणे उहा नुंहुं चवण लॻी पंहिंजे मुड़ुस खे त इहा जेका कुराड़ी माउ अथई न मुंहिंजी ससु, इन खां घर मां कढ। चई हिन खे घर मां किथां कढां, इहा मुंहिंजी अम्मा आहे, मूंखे पालियई, मूंखे निपायई, मूंखे वातनि जा गिरह कढी खारायई। इहा मुंहिंजी अम्मा घर बि इन जो मुंहिंजो पीउ त गुज़ारे वियो, इन मुंहिंजी अम्मा मूंखे पालियो, इन खे मां कीअं घर मां कढां? चइजे इन खे नथो कढी त आऊं घर छॾियो थी वञा। माई कावड़जी निकिरण लॻी। हिन छा कयो जो अमड़ खे वठी बाह मां गिले शहर जे ॿाहिरि वञी फिटो कई। पोइ कखां झुगो ठाही, उते वञी माउ खे छॾी, पाण ज़ाल सां ख़ुशि गुज़ारण लॻी।
ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं मानी पाणी वञी माउ खे पहुचाए ईंदो आहे। वरी ज़ाल खे ख़बर पई त माउ ॾे वञे थो, उनखे मानी पाणी पहुचाए थो। वरी ज़ाल अचे घर में झेड़ो कयो, हाणे तेसीं घर न कंदी माए, इन माउ खे मारे इन जी दिलि कढी मूंखे ॾेखार। इन माउ जो ई दिलि कढी आहे, पोइ मां सम्झंदसि तूं मूंसां मोहबत रखींदो, पोइ तुंहिंजो घर कंदसि। ही ज़ालिम खंजर तिखो कयईं अम्मड़ खे मारण जे लाइ, ऐं होॾो अम्मड़ पई रस्ता निहारे त मुंहिंजे बचे अलाए छो देरि कई आहे, हेतिरा ॾींहं थी विया अलाए छो न बचो मुंहिंजो आयो आहे। दुआ घुरे मौला मुंहिंजे बचे जो ख़ैर कजां। परे खां ॾिठई त अचे थो पियो, अम्मड़ उथी बीठी, अॼु भाकुर पायांसि, सीने सां लायांसि। ही जो ज़ालिम आयो अम्मड़ वधी भाकुर पाइण जे लाइ, हिन तेज़ खंजर कढियो अम्मड़ जे छातीअ में हयईं। मां कुड़ाड़ी पुठीअ भर किरी, फतकंदे फतकंदे दम परवाज़ थी वियो, उनजे सीने खे चीरियईं। अम्मड़ जो हियांव कढियईं, अम्मड़ जी दिलि कढियईं। हाणे ही खणी वञा ज़ाल खे ॾेखारियां, ॾाढो ख़ुशि थींदी। जेॾी महिल उहा दिलि खणियो मोटियो पियो अचे, ओचितो थाॿो आयुसि, हेठि किरियो त दिलि मां आवाज़ आयो, बच्चा अल्लाह शल तोखे धिकनि खां बचा, बच्चा अल्लाह शल तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। ओ मुंहिंजा बच्चा तोड़े मूंखे मारियूं थो वञी, पर दिलि मां वरी बि तुंहिंजे लाइ दुआ थी। मिठा अम्मा अम्मा है, अब्बो अब्बो आ। पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु रखो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो। तव्हां ख़ुशि नसीब आहियो, तव्हांजी निस्बत कटबार शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि सां। हे कामिल अकमल घराणो आहे, ही फैज़ वारी दरबार आहे। अल्लाह वारनि सां सची निस्बत हूंदी, उन्हनि जे हथ में हथ हूंदो, इंशाअल्लाह हिते हुते बेड़ा पार थी वेंदा। अक़ीदो सचो रखो, पंहिंजे मुर्शिदन वारो अक़ीदो रखो, जेको दरबार आलिया कटबार शरीफ वारनि जो हज़रत साईं मोहम्मद कामिल रहमतुल्लाह अलैह जो अक़ीदो, जेको हज़रत साईं अब्दुल गफूर जो अक़ीदो आहे, जेको अक़ीदो साईं साहिबज़ादा गुलाम मुहीउद्दीन तव्हांखे हींअर सेखारे विया, उन अक़ीदे ते मज़बूत थी वञो। अॼु फितना वधी विया आहिनि, कई ॻाल्हियूं, कई नेट ते ॾिसो त वॾा वॾा मुफ्ती, वॾा वॾा प्रोफेसर गुमराह आहिनि, ख़ुदि बि ॿियनि खे बि गुमराह वेठा कनि। मिठा उन्हनि गुमराहियुनि खां तॾहिं बचंदो जॾहिं कामिल मुर्शिद जे दामन में हथ विझो। पनो आहे न सन्हड़ो पनो, इन खे हीअं छॾींदो हवा ते पियो उॾामंदो, केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे, हवाऊं उनखे कॾहिं ओभर कॾहिं ओलह कॾहिं उत्तर कॾहिं ॾखिण उॾारींदियूं, पर इन पने जे मथां को ॻरी शइ भार रखंदो त पनो पंहिंजी जाइ ते। इंसान जी दिलि बिन पने वांगुर आहे, पई थी रुले, को माण्हू था रुलाइनि, कॾहिं उनखे नेट थी रुलाए, कॾहिं कहिड़े तरह सां माण्हू जो दिलि रुलंदो थो वठे, पर जे कामिल मुर्शिद जे बेत वारो भार हूंदो न, जे कटबार शरीफ़ सां तुंहिंजी निस्बत मज़बूत हूंदी, इंशाअल्लाह को गुमराह कंदड़ तोखे गुमराह करे न सघंदो। अल्लाह करीम शाल असांखे मदीने वारे साईं जो सचो दर जो गुलाम बणाए, हिन आस्ताने खे रब क़यामत ताईं आबाद ऐं शाद रखे। दरबार कटबार शरीफ़ जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी हुजे। अल्लाह करीम सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते